हिंगोजा ऐं रसूलाबाद में मलेरिया की वबाई बीमारी फैलिजी वई। रसूलाबाद के ॻोठ समूह खान चनो में 2 ॿार फोत थी विया। केतिराई ॿार वबाई बीमारी में मुब्तला। सिहत खातो अघूर निंड सुतल आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे हिंगोजा खां CN न्यूज़ जो रिपोर्टर इंसाफ अली मंगड़ेजो। जी इंसाफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंगोजा ऐं रसूलाबाद में मलेरिया की वबाई बीमारी तमाम तेज़ीअ सां फैलिजी वई आहे। रसूलाबाद के ॻोठ समूह खान चनो में 2 ॿार फोत थी विया आहिनि। केतिराई ॿार वबाई बीमारी में मुब्तला। सिहत खातो अॻो निंड सुतल आहे। फोतन में 3 साला निशादी ज़हीर अहमद चनू, 6 महीननि जो इदरीस इलियास वलद चनू शामिल आहिनि। हिक ई ॻोठ में 2 ॿारनि जी फोत थियण सबबि ॻोठ में ख़ौफ़ ऐं हैरास पखिड़िजी वियो आहे। ॻोठाणनि जो सिहत खाते जे नाले ख़िलाफ़ एजाज़ चनू, नदीम चनू, फ़हीम चनू जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि इल्ज़ाम लगायो आहे त मलेरिया की वबाई बीमारी पहुचण सबबि अससन जा ॿार मरी विया आहिनि ऐं केतिराई ॿार बीमारीअ में वरतल आहिनि। आला अख्तियार नोटिस वधनि। जी महिरबानी इंसाफ, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची